भाॼाई वेलाए काथे हूंदी। हेलो 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 भाॼाई, मां कादन तो ॻाल्हायां। तो ॻाल्हाई मुंहिंजो मतिलबु आहे को कमु अथई छा? हाँ भाॼाई हाँ, हिते राजन जूं शादी पई थियनि, हिकिड़ो मां रहिजी वेंदुसि। तूं अच न, मुंहिंजी बि शादी थिए। भागा हा मोह कोन्हे, दिल में जीअरो वेठो आहे, मां कीअं तोसां शादी कंदासीं? न भाॼाई, मां कंहिं ॿिए सां थो प्यार कयां। तूं त मुंहिंजी वॾी भाॼाई आहीं, मां जी आचार आहे। कादन सब्र कर, तव्हां जेको हिकिड़े ॾींहुं शादी कंदा छा मां बि ईंदसि। हाँ भाॼाई, सेठ धनु हिकिड़े ॾींहुं हिकिड़े निकाह में सभिनी खे थो परणाए। छो भला छोकिरे ने माइटनि खे लांग मार्च जी धमकी ॾिनी आहे छा? ओ भाॼाई, लांग मार्च खां बि सख्त सज़ा आहे। आपट वारी धमकी, मतलब त भॼी वञण वारी धमकी। त पोइ ठीकु आहे, मां बि अचां थी।